करीम जोड़ो जोड़ जहान जी। तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा साहिब दे शिफ़ा मुंहिंजा मरीज़न खे। भाउ थिए त चाची अञा कान आई वई हूंदी मारवी खे ओड़े पाड़े में वठी आशिक माशूकन जो वठी वे हिजरंद प्यारे दई पा मास्टर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मूं तोखे चयो त छोकिरीअ मां हथ न कढ पर पुतो भायो त मां वॾेरे आशिक़ अली ख़ान सां कुल्हो कुल्हे में मिलाए थो पिया। तूं भली खणी आसमान मां तारा पटे खणी अच पर तूं वेहंदे हिते आशिक़ अली ख़ान जे पेरनि में। साईं तोखां सवाइ ॿी का वाह कान्हे। छा करियां साईं? साईं तूं बापू आहीं, तुंहिंजा हथ डिघा आहिनि, तूं पुछा कर तोखां बची केर बि केॾांहुं न वेंदो। मास्तर हरू भरू अहिड़ी अंधेर नगरी बि कान्हे का जो ॾींहं ॾिठे जो चौ वाटे तां तूं धीणे खे माण्हू खणी हलिया वेंदा। बाक़ी तूं जे मथस को ढक रखी त पोइ ॿी ॻाल्हि आहे। न न साईं मुंहिंजी धीउ अहिड़ी कान्हे। कहिड़ी आहे कहिड़ी कान्हे इहे ख़बरूं मूंखां पुछ। मां शहर में संदसि लक्षण ॾिसी आयो आहियां। न साईं ईअं कीअं हूंदो? मां कूड़ थो ॻाल्हायां। ॿियो छा थो करे? बख़्श कर साईं, मुंहिंजो दाद कर। मुझो अबो भी तू आई, मुझो साईं भी तू आई।
मां पुछा करियां थो पर जेकर इहा पक थी त धीणे पाण पंहिंजे मर्ज़ी सां वई आहे त साईं ॻोठ जे चौवाटे ते संसार कराइजसि मां खे बि कोन पुछंदुसि पर साईं मुंहिंजो फरियाद ॿुध त सही मुंहिंजो दाद कर त सही चङो मां ॾिसां थो सॼो मामिलो साईं जुड़ियो जहिड़ो हूंदो पुट मां गंज थींदे पुट पोटा छपर छांव थींदे साईं साईं कोसो वाद साईं खुदा कदो सल सुठियो सता पवंदो अकबर सिराज कुछ चवरता चाहिए मुझी गाल गौर सां ॿुध भली खणी केॾा ॾाढा मुड़ुस छो न हुजूं भली सॼी दुनिया असांजी जुतीअ हेठि छो न हुजे पर असांजो के रीतूं आहिनि गैरत आहे असांजी मुड़ुस लखे माराए छॾींदासीं पर ज़ाल ज़ात ते हथ खणण असांजो फड़ न आहे चवण छा था चाहियो भी मोरे यार तुझियूं अखियूं मूंखां छा पियूं लिकाइनि न कुछ भी न बाबा सिंह बां कंहिं खई आहे तोखे ख़बर कान्हे मूंखे का ख़बर कान्हे बाबा सिंह तव्हीं सोचे सघो था ऐं इहा हरकत करे सघां थो तोखे जवानीअ जो हठ आहे पुट तो जेके बि करी सो घटि आहे पर के ॾाढायूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मर्द जो शान वधाईंदियूं आहिनि ऐं के ॾाढायूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेके मर्द खे न जुगाइनि तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी पियो हा बसि जेकॾहिं मूंखे पक थी त बांह खणाइण में तुंहिंजो हथ आहे त पोइ मूंखां बुछड़ो माण्हू ॿियो कोन ॾिसंदे सम्झी सिकन लाथी पाण में मारुन धियरुन सिकन लाथी पाण में सिकन
कन लाथी। बस कर समाजी, बस कर। तू ना इतनी जवाली, हाँ? तू वही कौन बारू एक वठण स्टेशन था, हाँ? वही सुना वठण बेचारी उस में बैठी होंगी, हाँ? तू भाई दिए जो ख्याल ही कौन है, हाँ? बस कर, मुझे याद मत। बस कर, दुआ कर मां मरी पवा। तू भी मरी पवो, नकी हुजू, नकी सूरज सू। मारुन दियारुन कन लाथी। कन लाथी मरी हुई इंसान सूर खत्म कोन थी वेंदा आहिनि, जेके पुठियां रहिजी वेंदा आहिनि सूर उन्हनि खे छुटी पवंदा आहिनि। छा कयां पुट खे छा कयां? अरे अञा राति वञी वॾेरे जा पेर झलिया अथव, अञा छा कयां? सॼी उमिरि मथा पेरनि में रखियो पिया हूंदासीं, तॾहिं त एॾा हीण आहियूं, एॾा बेवस आहियूं। कंध खणी हलूं आहे चाचा, ये कुश्चू आहे, ये फुर्जू आहे, इहो सभु कुझु असांखे पेरनि ते निमाइण लाइ कयो वियो आहे। चाचा तूं एतिरो बि नथो सम्झी? सम्झां थो, अरे तॾहिं त वञी पेर झलिया अथव, ॿियो असांजे भाग में आहे बि छा? पेरनि जी धूड़ आयो से पिया पेर चटींदासीं। न चाचा न, इहो सभु कुझु तूं ई त करे सघीं थो, पर आऊं सकेले छॾींदोसां कोन। पोइ भले केरु पुछे छा थी पवे। चयो थी पुट, चयो थी, तूं सम्झी नथो ॻाल्हि खे। असां बेवस आहियूं, ॾाढा बेवस आहियूं। सिंधु दरिया बाहर बरसात जा आसार आहे, ऐं इन खां बि वॾो तूफ़ान इहो आहे त हिन वक़्तु वॾेरो अकबर अली ख़ान मुंहिंजे घर जे कंहिं कमरे में वेठो आहे। मुंहिंजी क़िस्मत जे कई नवनि फ़ैसिलनि मां हिकु फ़ैसिलो अॼु इहो बि थियो आहे त मूंखे कार ड्राइव न करणु घुरिजे। ख़बर अथई छो? इन लाइ जो वॾेरे अकबर अली ख़ान खे इहो सभु पसंदि आहे। सखी, तूं त ॻोठ मज़ा कंदी हूंदी, ऐं
अलाए केतिरनि ॾींहंनि खां ज़िंदगी गुज़ारण बदिरां ॼण एग्ज़ामिनेशन हॉल में वेठी आहियां ऐं सूरत हाल इहा आहे त न मूंखे सबक़ यादि आहे ऐं न ई मूं वटि कॉपी करण लाइ कारतूस आहिनि ऐं न ई तूं। छा मतलब आहे तुंहिंजो? मतलब वाज़े आदा मारी सिर्फ अव्हां जी आहे, अव्हां जे हवाले आहे। जेको फैसलो चाहियो उन जे बारे में करे था सघो। तूं मूंखे राज़ी करे वरितो? मूं अव्हां सां मुड़साणो वाइदो कयो। पर यार ये सब कुछ कीअं थियो? एतबार नथो अचे? वो मूंखे एॾी मज़बूत थी लॻे जो उनजी न खे हा बि नथो बदिलाए सघे। माण्हूअ में सख हुजे ऐं मुर्सी हुजे सब कुछ मुमकिन है। तू नहीं खाई यो फैसलो जोरी से न करायो आहे? मैं पूछ जाओ। पर यार हू तो पूछ रहा है ना? न इतने ही है इन ही शहर में वहां जो इंतजार पे करे। हाँ मुझे इंतजार? हाँ हलो सर वठी हला। बाहर अची ॾिसो मींहुं पियो वसंदे मथे ककर जी कार लॻी पई आहे। हेल त थर बर वसंदा, हेल सावक उठींदियूं समाजी, हेल सोट हड़ा विया। बस रे मींहं बस तूं बस त आऊं नचां फेरियूं पायां। चाची ये तो मिठो भत रथ चाची। जजो भत अब्बा जजो भत। मेरी हालत है। नफरत आई मुझे तो खा। तू लोग 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 तू लोग
चाची ये तो मिठो भद्र तो चाची जजो भद्र बा जजो भद्र नफरत आए मुझे तो खा तू लोग क्लियर नहीं जालिम में थी सकी तो शर्म ना आए तो कि ये सब कुछ करने लेकिन छोकरी के भैंसे में करे खड़ा मरते तो वो तो की धक्का नहीं थी तुम्हारी नफरत कर डाला नफरत आए मुझे तो खा नफरत आए मुझे तो खा मारी ना ये न चो मारी ये न चो तुझे कुछ समझी पाई ये ना है मारी ये ना है कौन तो कहे तू ही सब कुछ कर सकी तो इन का सवाब तू करे था तो सकी ना मारी ना ये सब कुछ मुंह न करो मुझे भी सुना ना तू जा तो समझी तुम के खड़ा है इतने कैद करे कमजोर कर सकी तो यह भूलना है तुझी समझने की कोशिश कर मारी मां घट में कर तोखे ये खड़ा है क्या तो मिलो तो के सब कुछ करे मुझे तमाशे तो नहीं सुन चाहिए तो क्या दिन मां ने पिंजरे माने करना पड़ा के था मुझे घरी पड़ी बेवस माई तो ताजे पिरन में करी ले आती पाई ना मारे ना मां सब कुछ न थोड़ी कर चाहा ये डिसर तो चाहिए तू सब कुछ ये तो डिसर चाहिए ये तो डिसर चाहिए अगर मर्द तो इश्क ईअं कंदा आहिनि तभी तो हींअर खां परेशान थी पियो अकबर तो सब कुछ करे मुझी बेइज्जती कई आहे हुन जगह तेरा थी मूंखे हुन जेकॾहिं नफ़रत जो इज़हार कयो त मूंसां कयो मूंसां तो छा थी पियो इश्क ऐं जंग में सब जायज़ आहे छा जायज़ आहे छा नाजायज़ इहो सोचण मुंहिंजो मसलो आहे तुंहिंजो न अवां जा मुंहिंजा मसला के धार धार त न आहिनि था उहो अवां जी बेइज़ती करे ऐं मां वेठो तमाशो ॾिसां न इहो मूंखां बर्दाश्त न थी सघंदो ऐं हाण इहो मुंहिंजी बेइज़त जो सवाल बणिजी वियो आहे मां एॾो आसानी सां सरेंडर न कंदुसि तोखे ख़बर आहे कि कहिड़ो ॾोहो आहे ऐं हिनजी सज़ा ये चओ न डिॼो था छा था कयो था मुड़ुसु थियो मुड़ुसु कंहिं महिल मूंसां हली ॾिसो त कहिड़ा कहिड़ा मुड़ुस पिया आहिनि मुल्क में अहिड़ा गिरिंग वॾेरा पिया आहिनि जो कंहिं शइ खे निहारे ॾिसनि त उहा शइ उन्हनि जी को मां ॼाण आहे जेको उन्हनि खे इनकार करे सघे पुलिस तो उन्हनि जे नाले खां पई छिरकंदी आहे दा अहिड़नि गिरिंग मुड़सनि लाइ काई सज़ा नाहे न भले न मां डिॼां कोन थो न पुलिस खां न गिरिंग माण्हुनि खां ऐं न को तुंहिंजो उन्हनि माण्हुनि खां जेके हथियार खणी मारियूं जे मथां बीठा आहिनि मां त मारूई जी नफ़रत क़बूल नथो करणु चाहियां तूं वञ वापसि ऐं मारूई जी वापसि छॾे वञी वापसि छॾे पंहिंजे हथ सां पाण फाव पंहिंजी गिची में विझ
न अदा न, जेको थी वियो सो थी वियो। खयल बाह खाली हथें मोटाए भी ना है। आखिर तू चाही छा थो? मूं हुनखे खणो तव्हां लाइ, न त मुंहिंजो बि मथस हिसाब किताब रहियल आहे। ऐं सभ खां अहम ॻाल्हि त खयल बाह मोटजण खां पोइ वारिस बि क़बूल न कंदा आहिनि। वराईंदा वॾी गैरत मां, ऐं मिलण खां पोइ कारी करे मारे छॾींदा आहिनि। बाहर वही कुछ हवाई फायर कयो तो मेहमान जो उबासियूं त बंद थियन। तो कुछ चयो लैला? लैला, तू हद खां वधीक ॻाल्हाइण लगी आई। जिंदगी जा 2 ॾींहं ते रहिजी विया आहिनि अम्मा। ॻाल्हाइण ॾियो मूंखे। ॻाल्हाइण ॾियो समान। पुट, छोकिरियूं एॾो ॻाल्हाईंदे सुम्हनि थियूं छा? मूंखे त ख़बर नथी पए अम्मा, अलाह साईं छोकिरियुनि जे वात में ज़बान छो रखी आहे? भितूं चटण लाइ कीअं अदा? लैला, what's wrong with you? I'm sorry बाबा। अकबर, पुट निंड पई अचे छा? वञी सुम्ही पओ। मुंहिंजी सलाह असांखे वञणु घुरिजे। लैला, जीअं रूम में वञी आराम कर। हाँ मां। दादा, अम्मा कुछ परेशान पिया लॻो? न, अहिड़ी त ॻाल्हि कान्हे, बसि कुझु तबियत ठीकु न आहे। हाँ सही था चओ, मुंहिंजी तबियत अॼुकल्ह बिल्कुलु ठीकु न थी रहे। शायदि घर में जीवड़ा कुझु वधी विया आहिनि। मां इन क़िस्म जो ॻाल्हियूं ॿुधण जो आदी न आहियां लैला। मूं अञा ॻाल्हायो ई किथे आहे? मूं त रुगो पंहिंजो गलो साफ़ कयो आहे। लैला, तोखे अकबर सां न करणु घुरिबो। आख़िर हू तुंहिंजो मुंहिंजो कुझु बि नथो लॻे अदा। जेसीं ताईं मुंहिंजो दिलि ऐं दिमाग़ हुनखे एक्सेप्ट नथो करे तेसीं ताईं मुंहिंजो कुझु बि नथो लॻे। वधीक ॻाल्हाइण जी का ज़रूरत न आहे लैला। तूं हद खां वधि लड़गी आई। घटि में घटि माइटनि जे कयल फ़ैसिले जी हद ओकण जो को हक़ कोन्हे तोखे। मूंखे त सम्झ में नथो अचे त मुंहिंजी हद केसि ताईं आहे। मूंखे ख़बर न हुई त तव्हां बंदि आई आहियो।
महज तानो ज़ाहिर बदलियो आहे, पर हिन में अव्हां जो वाकई कोॾो कोन्हे। असीं सभई अन ॾेई पढ़िया आहियूं शायदि। भितू चटण कीअं था? Lella, what's wrong with you? I'm sorry, Papa. अकबर, पुट निंड पई अचे छा? वञी सुम्ही पओ। मुंसलात असांखे वञणु घुरिजे। लैला, ये रूम में वञी आराम कर। हाँ मां। था अब आप कुछ परेशान पिया लॻो? न अहिड़ी त ॻाल्हि कान्हे, बसि कुझु तबियत ठीकु न आहे। हाँ सही था चओ, मुंहिंजी तबियत अॼुकल्ह बिल्कुलु ठीकु न थी रहे। शायदि घर में जीवड़ा कुझु वधी विया आहिनि। मां इन क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधण जो आदी न आहियां लैला। मूं अञा ॻाल्हायो ई किथे आहे? मूं त रुॻो पंहिंजो गलो साफ़ कयो आहे। लैला तोखे अकबर सां न करणु घुरिबो, आख़िर हू तुंहिंजो। उहो मुंहिंजो कुझु बि नथो लॻे अदा। जेसीं ताईं मुंहिंजो दिलि ऐं दिमाग़ हुनखे एक्सेप्ट नथो करे तेसीं ताईं मुंहिंजो कुझु बि नथो लॻे। वधीक ॻाल्हाइण जी का ज़रूरत न आहे लैला, तूं हद खां वधल लॻी आई। घटि में घटि माइटनि जे कयल फ़ैसिले जी हद ओकण जो को हक़ कोन्हे तोखे। मूंखे त सम्झ में नथो अचे त मुंहिंजी हद केसि ताईं आहे। मूंखे ख़बर न हुई त तव्हां बंदिरां ईअं आहियो। महज तानो ज़ाहिर बदलियो आहे, पर हिन में अव्हां जो वाकई कोॾो कोन्हे। असीं सभई अन ॾेई पढ़िया आहियूं शायदि। जेका सज़ा ॾे भोगण लाइ तयारु आहियां। सैपिता जी मां पंहिंजे बारे में सज़ा ॿुधण आयो आहियां। मारवी सज़ा कान ॾींदी आहे। नफ़रत आहे मूंखे तोखां। जे महसूस करीं त इहा ई सज़ा काफ़ी अथई। इहा सज़ा त काचां पियो, पर पोइ बि तूं मुतमइन नथी थी। हाणे छा थो चाहीं? माली तोखे रीतियुनि रस्मुनि जे ओड़ा में कारी करे फिटो करणु नथो चाहियां। मां तोखे दुनिया जे साम्हूं वठी हलंदुसि, पर पंहिंजो नालो ॾेई। तुंहिंजे नाले जो ताज पाइण खां बहितर आहे त पंहिंजनि ई हथनि में कारी थी मरां।
छा पई ॾिसी? आजादी। छा तूं मूंखे एतिरी बि इजाज़त न ॾींदी त मां पापा जे बारे में वज़ाहत करे सघां? कत्ल करण ऐं कत्ल कराइण में फ़र्क़ु ई कहिड़ो आहे? मां बि तोखे रीतियुनि रस्मुनि जे ओड़ा में कारी करे फिटो करणु नथो चाहियां। मां तोखे दुनिया जे साम्हूं वठी हलंदुसि, पर पंहिंजो नालो ॾेई। तुंहिंजे नाले जो ताज पाइण खां बहितर आहे त पंहिंजनि ई हथनि में कारी थी मरां। छा पई ॾिसी? आजादी। छा तूं मूंखे एतिरी बि इजाज़त न ॾींदी त मां